वस्ती वस्ती वाहण वाहण में आऊं आहियां जो पंहिंजो गुलाम रसूल चांडियो ऐं नाज़रीन असां सांगड़ ज़िले जे वस्ती हुसैन बख्श उजण में पहुता आहियूं। नाज़रीन हुसैन बख्श उजण जी वस्ती 100 खां मथे में घर आहिनि ऐं हिन में सोलंकी बिरादरी बि रहे थी, उजण बि रहनि था, हिकु ॿियनि बिरादरियुनि जा घर पिया आहिनि। हीअ क़दीम वस्ती आहे ऐं हिन जी उमिरि ॾहाकनि ते मुश्तमिल आहे, पर हीअ वस्ती ज़िंदगी जे केतिरनि ई बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। नाज़रीन हिन वस्तीअ जो जेको स्कूल आहे उहो जेको छोकिरनि जो स्कूल आहे उहो भॼी भुरी ख़तमु थी चुको आहे। ॻोठाणा हाणे ॿारनि खे ओताक में पढ़ाईंदा आहिनि, ओताक में हुननि बेंचूं रखियूं आहिनि ऐं मास्तर ईंदो आहे जेके हुनखे उते पढ़ाईंदा आहिनि। हिन वस्तीअ में सुई गैस जी सहूलियत मौजूदु कोन्हे का, वाटर सप्लाई जी स्कीम हिननि खे मिलियल कोन्हे, हिन वस्तीअ जूं घटियूं पकियूं कोन्हनि, हिन वस्तीअ खे ड्रेनेज जो को बि निज़ाम मिलियल कोन्हे को, बिजली बि हिते कलाकनि जा कलाक लोड शेडिंग हुजे थी ऐं हीअ माण्हू हिकिड़ी इंतिहाई ॾुखी ज़िंदगी गुज़ारनि था। नाज़रीन हीअ सांगड़ ज़िलो जेको अमीर ज़िलो आहे, कुदरती वसीलनि सां मालामाल ज़िलो आहे, उन जा माण्हू ग़रीब आहिनि ऐं उते बुख आहे, बदहाली आहे, बेरोज़गारी आहे। हिननि माण्हुनि सां पीअण जे पाणी जो त वॾो मसइलो आहे, स्कूल जी बिल्डिंग जो बि मसइलो आहे, पर हिन जो जेको लिंक रोड आहे उहो बि भॻल टुटल आहे। जॾहिं बारिशूं पवनि थियूं त पोइ हिन जे लाइ तमामु वॾी हिकिड़ी अज़तनाक सूरत हाल पैदा थिए थी ऐं पोइ पंहिंजे मरीज़ खे इस्पताल ताईं बि पहुचाइण जी पोज़ीशन में नथा हुजनि। अचो त पाण हुसैन बख्श उजण जे वस्तीअ जे माण्हुनि सां ॻाल्हायूं ऐं उन्हनि खां पुछूं त हू पंहिंजी ज़िंदगी कीअं था गुज़ारनि। चाचा गुलाम नबी कहिड़ा हाल अथई? शुक्र अल्हम्दुलिल्लाह ताला एहसान मालिक जा करम। शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करम आहिनि। शुक्र आहे। औलादड़ो घणो? साईं औलादड़ो हिकु पुटु ॿ न्याणियूं। छोकिरे खे का नौकरी आहे? न साईं न नौकरी कान कई, इंटर कयो वेठो आहे, काफ़ी वक़्त खां वठी नौकरी आहे कोन, मिलनि ई कोन नौकरियूं। असां वटि नौकरियुनि जो नालो ई कोन्हे को किथे, न को नौकरियूं त जाम आहिनि पर पंहिंजनि खे था ॾियनि। बस नौकरी मिले थी हिकिड़ी सिफारिश वारे खे बि पैसे वारे खे, असीं ग़रीब आहियूं, असां ॿई शयूं उन्हनि खे बराबरि आहे। ॿई शयूं उन्हनि खे। तोखे बि नौकरी कान्हे? जी न जी। बन्नी जो टुकुर पंहिंजो? बन्नी जा 2 एकड़। 2 एकड़ उन ते पोइ सॼो उन ते गुज़ारो आहे साहब, उन ते हले थो। माल जो को ढोर ढगो न से न को माल जो ढोर, न को ढगो, न का बकरी, न का ठिकरी। छा भला 2 एकड़ में वण कया है छा? 2 एकड़ हुआ मुंहिंजा ॾिनल आहिनि ठीके ते करे, माण्हू बीमारी हालत में कर्ज़ थी वियो, मका ते ॾेई छॾिया। मका ते ॾिनल आहे। मकादो वियो? मकादो मुंहिंजो वियो 28,000 रुपया एकड़। 28,000 रुपया एकड़? हा 28,000 रुपया। हाणे 28,000 रुपया एकड़, हींअर 6,000 रुपया माण्हू फुटियो लही पियो असांजे त ॾिसो था त माना हिकिड़े महीने में जलाए केॾा जान ठही थो। मज़ूरी मड़ी करे थो या? हा मज़ूरी कंदो आहे। मज़ूरी केला आहिनि पहाड़ी में वॾेरनि जा, उन में मज़ूरी कंदो आहे, तारीख़ में 250, 300, 12 हिकु ते आणींदा आहिनि, पोइ मिड़े गुज़र सफ़र कंदा आहिनि। हाणे इहे त ॻाल्हियूं थियूं जी। हाणे ॻोठ जी सूरत हाल असांखे ॿुधाए त कहिड़ा मसइला आहिनि, को घटियूं वटियूं पकियूं कयूं अथनि या को स्कूल या को नंढड़ी अस्पताल या का सुई गैस या को इन क़िस्म जो कयो अथनि या? हाणे अर्ज़ु आहे त इहे शयूं हींअर स्कूल ते पाण उतां ते वेठा आहियूं, तव्हांजे नज़रनि यादि आहे त केतिरो ठहियलु आहे, कीअं आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी इहा महिरबानी आहे, असांखे ख़ुदा एतिरी हिमत ॾिनी उतां हिकिड़ी ठाही थो, भई महिमान वॾी स्कूल आहे, उस्ताद खे ॿार पढ़ा, हुननि जी हा हुननि जी ज़िंदगी ख़राबु न थिए। ऐं तंहिंखां पोइ ॻोठ में असां वटि का बि सहूलियत न, सिवरेज लाइन जी सहूलियत आहे, न घटियूं पकियूं आहिनि, ऐं न ई वरी असांखे रोड खां ॻोठ ते अचण लाइ रस्तो को सही आहे। जे बरसातूं पवनि त परेशान आहियूं, तमामु हद खां वधीक परेशान आहियूं। ऐं उन खां पोइ असांखे पीअण जे पाणी त तमामु एतिरी वधि में तकलीफ़ आहे जो छा था कयूं। जेकॾहिं हाणे हींअर तव्हां पाणी अचे थो पीआरींदो, तव्हांखे नलकनि जो पाणी ॾिसो त उहो छा पीअण जहिड़ो आहे, इंसान जे पीअण जहिड़ो आहे? साईं हाणे यकीन कयो त असांजे ॻोठ में को हेतिरो माना 10 सालनि वारी उमिरि वारो ॿार ब्लड प्रेशर टेबलेट का सवाइ कोन्हे को। कारी साहिब आहे? हा हर मोज़ी मर्ज़ अहिड़ा जी पकड़िया आहिनि। हाणे पाणी असांजो चेक आहे कोन, रीचेक आहे। हाणे उन सां पीअण सां असांखे काफ़ी असां दाऊं बि जाम कयूं आहिनि, पाड़े जे अमीरनि खे, वॾेरनि खे, MP MLN खे। हा बाबा हाज़ुर, बाबा हा बाबा हाज़ुर, हा जी बुख कोन था ॾियनि। अल्हम्दुलिल्लाह इहा बि हुनजी महिरबानी भला। साईं हाणे वोट त ॾियूं था, आसिरे ते ॾियूं था, उन महिल वाइदा वचन वॾा आहिनि, पर उन खां पोइ जेकी आहे बाबा मथां ई असांखे कोन थो मिले, असीं छा कयूं?
मथां ई असांखे कोन थो मिले ख़ुदा दार बि उन्हनि जो मथां कीअं कोन थो मिले ॾिसो न हाणे मथां केरु ॾींदो न ॾियणो पाण खे अथनि असांखे कोन थो मिले वज़ीर आला साहिबु जेको आहे सो हुते जेके आहे सो असीं वञूं था असांखे जेके हा मिलाई वञे असांखे मिले कोन थो असीं छा ॾियूं असीं पंहिंजे घरां त कोन ॾियूं हाणे असांखे पंहिंजे ॻोठ खे कहिड़ियुनि अहम शयुनि जी ज़रूरत आहे उहो थोरो उन्हनि जी आगाही ॾे साईं हाणे अर्ज़ु आहे त असांखे सभ खां पहिरियां वधि में वधि रोड जी ऐं पाणी असांजे ॻोठ जे रस्तियूं कोन्हे असांखे हलणु फिरणु बरसाति में ॾाढी तकलीफ़ थींदी आहे हिकिड़ो ॿाहिराड़ी जो माहौल ऐं उन खां पोइ जेको आहे असांखे अहम शयूं जेके हिकु रस्तो ॻोठ जो आहे पाणीअ जो तलाउ आहे ॻोठ जे रस्ते में स्कूल जेको मासूम बचनि हाउ इहो वॾो मसइलो आहे हाणे अॼु असांजा बच्चा हितां कढी असीं अरिड़हें मिंट ते दाख़िल कयूं ॻोठ जे स्कूल मां दुनिया छा चवंदी भाउ ॻोठ जा मालिक ई ऐं सदी औलाद खे कॾहिं ॿार विया हिते पढ़ाई करे स्कूल ई कोन किथे विहारियूं हेॾी गर्मियूं आहिनि हाणे इन्हनि गर्मी ही मासूम मासूम कीअं वेही सघनि यकीन कयो त जंहिं महिल ॾिसंदा आहियूं अची तकलीफ़ पोइ बीही न सघंदा आहियूं असीं बीही न सघंदा आहियूं त भला हिन मासूमनि जो छा हाल आहे पर असांजे पाड़े जे अमीरनि खे ऐं असांजे पाड़े जे चङनि MP में ॾिसनि बि था पर उन्हनि खे रहम नथो अचे असांजे यार गुलाम नबी पाण ग़रीबनि ते रहम ईंदो ई कोन अलाह जे ज़ात खे रहम कंदो असां पंहिंजो पाण ते पाण रहम यार कंदासीं इहो जेको अंदर में दर्द ठही रोई पियो ई न इन दर्द खे ताक़त में तब्दील करण जी ज़रूरत आहे इंशाअल्लाह अलाह कंदो अलाह असांजी मदद कंदो हिमत असीं कंदासीं ख़ुदा कंदो तब्दील थी वेंदो इंशाअल्लाह ऐं तोखे शाबाश थो ॾियां जो पंहिंजे बच्चनि जी पढ़ाई जे लाइ अॼु तूं रोई पियो यार शौक़ु न हूंदो गुलाम नबी त छा हूंदो यार कुझु बि कोन हूंदो न हूंदो असांखे त सम्झ में न पियो अचे त असांजो प्राइम मिनिस्टर पाकिस्तान छा पियो करे पटे वाला चौकीदार ऐं उस्ताद अचनि ॿार न अचनि असांखे त सम्झ में नथो अचे असांखे इहा ॻाल्हि सम्झ में न पई अचे अहिड़ा ई हुकुमरान मिलंदा असीं हाणे हींअर हिते तव्हांखे जेके ॿुधायूं था हाणे असांखे शर्म थो अचे छा असीं पंहिंजे मुल्क जे वज़ीर आज़म लाइ छा चऊं साईं इहो कहिड़ो वज़ीर आज़म आहे जेको मास्तर त अचे पर शागिर्द न अचे शागिर्द अचे त मास्तर न अचे अजीब ग़रीब हिकिड़ी महांगाई पंहिंजा पाण में वेठा आहियूं 4 साल अॻु में अटो घणे किलो हुयो ॾिसो न साईं हाणे 4 साल अॻु में असांखे अटो जेको मिलियो पिए 35 रुपया 30 रुपया किलो अॼु असीं उहो कहिड़े हिसाब पिया वठूं खंडु ॾिसो खंडु अॼु खां 2 साल पहिरियां असांखे 65-60 रुपए मिली अॼु 110 रुपया किलो पिया वठूं माना डबल हर शइ डबल आहे हाणे पूरत कीअं पवे यार ऐं वॾी ॻाल्हि त वरी असां वटि हिते मज़दूरी जी का अहमियत ई कान्हे का मज़दूर जी का अहमियत ई कान्हे का 250 हाणे जेकॾहिं असांखे 12 बजे ते कोडर हणाइनि था हुन जा ॾियनि था 250 या 300 हाणे आउं मज़दूरी करे आयुसि 300 मां आउं छा वठां अटो वठां खंडु वठां या घर में ॿार बीमारियुनि जूं गोरियूं वठां छा वठां दवा बि कोन थो माण्हू वठी सघे बसि पोइ ख़ुदा हलाए थो मालिक जा कर्म उहो हलाए थो बाक़ी अलाह हलाए पियो मसइलो इहो आहे त सिंध जे माण्हू खे ऐं ॻोठाणनि खे छा करणु खपे आख़िर केसि ताईं ठगबा केसि ताईं उन सां धोखा साईं जेको कुझु असांखे करणु खपे सो उन ते नथा असांजा पाड़ेसरी असांजा ॿाहिरि नथा अचनि अगरि जेकॾहिं असीं पाण मुतहद हुजूं मुतफ़िक़ हुजे कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि ते त शायदि इहे तकलीफ़ असांखे ॾिसणियूं न पवनि लख जी ॻाल्हि कई अथई यार न पवनि लख जी ॻाल्हि कई अथई ॿधी में एतिरी ताक़त आहे एॾी ताक़त आहे जो ही केरु थींदा आहिनि जो असांखे स्कूल जी बिल्डिंग न ॾियनि असांजा वॾा चवंदा असां चवंदा 2 त 12 2 त 52 हिकिड़ी मुठ में जेका शइ में ताक़त आहे हाणे कहिड़ो मुतालबो तूं हिन कैमरा वसीले कंदे साईं आउं ॾिसे आउं साईं इहो कैमरा वसीले मुतालबो कंदुसि त असां प्राइम मिनिस्टर पाकिस्तान खे वज़ीर आला सिंध खे ऐं असांजे पाड़े जे चङनि मोज़ अमीर MP MN खे हिकु ख़ुदा रहा ख़ुदा जे वास्ते असां ग़रीबनि ॾे नज़र खे रहम कयो असांजे लाइ कुझु कयो जे न त वक़्त जी घड़ियूं अचणी वञण जो टाइम वरी जो ईंदो साॻिया ईंदा वोटनि जे लाइ वही टाइम ईंदो अॻे त क़िस्मत ते बि एतबार थियो हाणे शायदि मथां क़िस्मत जे एतबार ते तव्हां ते एतबार न बि थिए नाज़रीन जंहिं ॻोठ जो चाचो गुलाम नबी पंहिंजे ॿारनि जी तइलीम जो ऊनो रखंदे रोई पवे त सम्झणु खपे त असांजो समाज तब्दील थी रहियो आहे
ही पंहिंजी ज़िंदगी जो वॾो हिसो कढी आयो ऐं हिन चयो त जॾहिं असां ॾिसूं था उताक में ॿार पढ़नि था ऐं बिल्डिंग असांजी भॻल ऐं भुरियल आहे त अंदरि झुरी थो पवे ऐं अॼु हिन असां सां ॻाल्हि कंदे कंदे हिन बि रोई ॾिनो हिन माण्हू खे दर्द आहे ऐं ही माण्हू सम्झे थो गुलाम नबी इहा ॻाल्हि सम्झे थो त जेसीं ताईं असां पंहिंजे औलाद खे तालीम न ॾींदासीं जेसि ताईं असां वटि तालीम न ईंदी तेसि ताईं तब्दीली न ईंदी छाकाणि त तब्दीली जो बुनियादी शऊर आहे शऊर जो बुनियादी तालीम आहे मूंखे इंतज़ारु कंदुसि असांजो इदारो इंतज़ारु कंदो त चाचे गुलाम नबी जे ॻोढ़नि जो क़दुरु कयो वेंदो छा हिन वस्तीअ खे स्कूल जी बिल्डिंग ॾिनी वेंदी या जेका भॼी भुरी हंधा हंधा ख़तमु थी चुकी आहे छा हिननि खे इहा बिल्डिंग ॾिनी वेंदी जेको हिननि जो आइनी क़ानूनी इंसानी हक़ आहे बुनियादी हक़ आहे ऐं जज़्बाती बि थी रहियो आहियां पर मूंखे उन सां गॾोगॾु ख़ुशी बि थी रही आहे त असां पंहिंजे बच्चनि खे पढ़ाइण जे लाइ एतिरा जज़्बाती आहियूं जो असां रोई बि ॾियूं था ऐं जंहिं ॾींहुं असांजे हर ॻोठ में चाचे गुलाम नबी जहिड़ा माण्हू पंहिंजे औलाद खे पढ़ाइण जे लाइ एतिरो परेशान थींदा उन ॾींहुं यकीनन सिंध तब्दील थी वेंदी नाज़रीन हुसैन बख्श उजण जी वस्ती यूनियन काउंसिल बहरामबरी तहलके ऐं ज़िले सांगड़ में अचे थी सांगड़ शहर खां ओभर तरफ़ 30 किलोमीटरनि जो सफ़र तय कबो ऐं पेरूमल खां उत्तर तरफ़ 5 किलोमीटरनि जो सफ़र तय कबो त अची हुसैन बख्श उजण जी वस्तीअ में पहुचबो नाज़रीन हिन वस्तीअ में 100 खां मथे घर आहिनि ऐं आबादी बि 1000 जे लॻभॻि ॿुधाई वञे थी हिन वस्तीअ में उजण सोलंगी जूणेजा ऐं कहेरी बिरादरियूं रहनि थियूं अदा रफ़ीक ख़ुशि आहीं चङो भलो अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर तव्हां ख़ुशि आहियो ख़ैर आहे अहसान वरी महिरबानी हाणे इहो हुसैन बख्श उजण जो ॻोठ उन में तूं रहीं थो जी जी सर ऐं तव्हां सोलंगी आहियो जी सर का शइ न आहे सहुल घटियूं पकियूं कोन्हनि साईं घटी त ठहियो पर साईं रुॻो रस्ती असांखे हलण जे लाइ मिले न को सवारी ॿी सहूलियत इहा हुजे न तॾहिं बि असांजे लाइ बारिशुनि में त तव्हांखे ॾाढी तकलीफ़ थींदी बसि साईं जुती हथ मां पोइ बीमारी बड़ी में छा थी मिसाल बारिश बि आहे रस्ता बि बंदि आहिनि बीमार बि आहे घर में ॿार बचो पोइ साईं हाणे किराएगारनि ते जा पुठनि ते खणियो अस्पताल भेड़ा अस्पताल त आहे कोन वेझी का हा सांगड़ में अस्पताल आहे पेरूमल में आहे पेरूमल में उहा बि का अहिड़ी ख़ासि कान्हे जी हा सर आहे जुगाड़ी सुगाड़ी बसि सहूलियत साईं का बि कोन्हे का पर आख़िर मां ॾोह कहिड़ो कयो आहे यार साईं ॾोह त हाणे तव्हां पाण ॾिसो पिया हाणे ग़रीब त तव्हां ॿुधायो सही ग़रीब जो कहिड़ी था करियो न साईं ग़रीब आहिनि ॾटनि ते वोट ॾियूं पिया ॾींदासीं न वोट ॾिबो वोट वठियो वञनि था पोइ ज़ाहिरी कोन था थियनि केरु लड़ाई कोन थो त हिन पासे बि को उजण सोलंगी बिरादरी आहे या न आहे अवां कॾहिं पाण में उजण सोलंगी वेठा आहियो गॾु त वरी सलाह कयो असांजी स्कूल जी बिल्डिंग साईं राति पाणी बि मिठो कोन्हे साईं राति ॾींहुं गॾु आहियूं रड़ियूं कयूं थो पर न मिलंदो पोइ छा कंदासीं रड़ियुनि सां कोन मिलबो कुझु हिमत बि कबी हिन ॻोठ जा जेके 100 माण्हू गॾिजी वञनि MP ॾे त कंहिं न ॾींदो से घणेई विया आहियूं घणेई मिनथूं कयूं कोन विया आहियो न अकेले सिर विया आहियो तव्हां में बि थोरो फॉल्ट आहे ॿधी ताद आहे कोन लाचार बि कोन थो थिए जीअं न गुलाम नबी रोई ॾिनो स्कूल जे लाइ असीं चऊं था ख़ैर आहे न आहे स्कूल ठहियल पोइ हाणे छा कंदासीं रोहंदासीं तॾहिं मिलंदो कुझु कोन वॾनि जे हथ में छो न ग़रीब खे ॾींदी कोन साईं ग़रीब जॾहिं साईं अचनि ई कोन था 800 वोट आहिनि ग़रीब ॾे लड़नि ई कोन था पुछनि वोट वठी वञनि पोइ अचनि ई कोन था पोइ छा कंदासीं वञूं था उतां कोन ते निकिरनि कोन था वॾरा सुता पिया आहिनि आरामी आहिनि भला हाणे मसाला कहिड़ा कहिड़ा आहिनि भला मीडिया जे थ्रू असांजी सिंध TV जे थ्रू त ॿुधाए पंहिंजे मेंबरनि खे साईं हाणे मसाला सभु मसाला आहिनि का बि सहूलियत आहे कोन कहिड़ा मसाला नाला न पाणी जी सहूलियत आहे न रस्तीअ जी आहे न स्कूल जी आहे न का घटी पकी आहे सुई गैस बि कान्हे का शइ न आहे काठियूं आहिनि इहे बसि जंग मां करे ईंदा आहियूं उहे ॿारींदा आहियूं का नंढी अस्पताल बि कान्हे का बि सहूलियत भॻियूं भुरियूं पयूं आहिनि का शइ न आहे गटर बिजली जी छा सूरत हाल अथव बिजली साईं कटे विया आहिनि आहे ई कोन घणो अर्सो थियो आहे इन तक़रीबन साल थी वियो आहे साल खां कटी पई आहे यकी कटी पई आहे ऐं पोइ हीअ जेके असांजा मेंबर आहिनि इहे कहिड़े धंधे साईं सुता पिया आहिनि वञूं था त निकिरनि ई कोन था बा साहब सुतो पियो आहे ऐं इलेक्शन भेरी छा था कनि पोइ साईं राति दिन ताईं वेठा आहियूं राति जो 4 बजे ताईं वेठा आहियूं जॾहिं अचनि
ताईं टुक जूं रलियूं विछायो था साईं छा करियूं ग़रीब आहियूं मिसकिन माण्हू छा कंदो भले इज़त ॾियो पर मसइलो इहो आहे त पंहिंजा कम बि त वठिबा न कम साईं असां त घणे था भॼूं पर ॾियनि न हाणे इहो अॼु मूंसां वाइदो कर त तव्हां सभु पाण में सलाह मशवरो करे पंहिंजे मेंबरनि ॾे वेंदो इंशाअल्लाह ऐं सभु उन्हनि खे चवंदो साईं असांखे मसइला हल न कंदो त आईंदा असांजे वोट जे लाइ बि न अचिजो। बिल्कुलु चवंदासीं इहो अॼु मूंसां वाइदो आहे। वाइदो आहे साईं कुर्बा वॾी महिरबानी। सिकंदर अली कहिड़ा हाल थी अदा साईं दुआऊं अलहमदिल्ला ख़ैर लो पियो आहे कहिड़ो कमकार करी कमकार साईं बनी जो कंदा आहियूं हाँ मज़दूरी कंदा आहियूं बनी जो कमकार कंदा आहियूं हर पोइ या पंहिंजी बनी आहे शुक्र आहे पंहिंजी एकड़ खनि पंहिंजी आहे कुझु हार पोइ एकड़ आहे बसि जी जी हाँ हर पोइ मां घणो हींअर छा वण पोखिया हूंदी वियो हार पोइ मां साईं वणो पोखिया पर हाणे ख़र्च बि आहिनि महांगा आहे भाण बि अघु बि चङो थियो आहे पर शुक्र आहे अघु चङो थियो आहे मिड़े गुज़ारो 6000 रुपया ॿुधाइनि जी 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 6000 रुपया आहे न जी आओ तुंहिंजो घणा वारा चूंडाया अथई 12 खनि चूंडाया अथऊं साईं हाँ हाँ घणा एकड़ हुआ जी साईं एकड़ घणा 2 एकड़ साईं घणा लथा 6 मण खनि कढी हूंदा छमण ॿिनि वारनि में जी 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 पा थोरा आहिनि थोरो साईं पाछाट रहा वण पाछाट वण पाछाट रहा जी वरी बारिशूं ये झुड़ा हाँ बिल्कुलु करे बि बिल्कुलु साईं बिल्कुलु हाँ इहो बि आहे औलादड़ो पढ़ायो जी औलादड़ो साईं हाणे इहो न्याणी आहे पुट जो औलाद आहे कोन हो न्याणी आहे उहा पढ़ियल आहे अला पुट बि ॾींदो अला ॾींदो अला ॾींदो स्कूल त अथव कोन साईं स्कूल आहे कोन स्कूल हाणे तव्हां ॾिसो पिया पाण त स्कूल आहे कोन भॻो भुरो तबाह थियो हा आहे हा साईं पर तव्हांखे हिकिड़ी शाबस हुजे जी जो वरी उता हिकिड़ी पंहिंजी ॾेई छॾी अथव स्कूल जे लाइ साईं हाणे छा कयूं भला आख़िर बच्चा त पढ़ाइणा आहिनि बच्चा पढ़ थोरो शऊर अचे को माण्हू खे हा अचे न। हा न साईं ॿिया ॻोठ जा कहिड़ा मसइला आहिनि मसइला साईं असांजा जामनि हल थींदा कोन कॾहिं बि कोन थींदा हीअ जेके उमेदवार असांजा आहिनि न इहे 10 साल वारे कज़िए जी फात उन टाइम ते करणु अचनि था वोटनि वारे ॾींहुं 10 साल मरी वियो माण्हू अॻु में पोइ असां वटि अचनि था फात करणु वोट वेझाईंदा पोइ अचनि था त भाउ हाणे फलाणो माण्हू गुज़ारे हुनजी उज़र कया हुआ हुनखे त 10 साल थिया न हुनखे संदो लाचार आहे न उन ॾींहुं भले शादी हुजे ॻोठ में भले शादी ॻोठ में हुजे पर उन ॾींहुं चवंदा उज़र खाई असीं उन जी कंदासीं बाक़ी जेको आहे सो हूअं असांजा धणी कोन हुनखे इहा बि ख़बर कान अथनि त माई मुई आहे या मर्द मुओ आहे। साईं का ख़बर कोन अथनि का बि ख़बर कोन अथनि जेको आहे सो कुझु बि कोन हींअर इलेक्शन पहिरीं जेको आहे सो हर हिकु उमेदवार असां सां कसम खयूं साख खयूं त बाबा मसीद साम्हूं हर शइ अमल थींदी उहे माण्हू 8 असांजा कज़िया ॻोठ में थी विया आहिनि ऐं कसम थो खणा त हिकिड़ो कोन आयो आहे लड़ी असां वटि कज़िया त भला फातिहा त करणु कोन आया पर स्कूल जे लाइ बि स्कूल लाइ बि कोन आया फातह करण बि कोन आया साईं पुछनि बि कोन था हाणे वरी जेको आहे सो मुर्शिद पंहिंजे खां इजाज़त वठी असीं माछी ऐं उॼण पंहिंजो पाण में बिरादर गॾिजी वेही पाण फ़ैसिलो कंदा यार मूंखे शक थो पए त मुर्शिद चिठी लिखिया त तई वरी फिरी वेंदो साईं न मुर्शिद जो इहो ई चवणु आहे त मुर्शिद जो बि इहो ई चवणु आहे असांखे त बाबा जेको तव्हांजा कमु करे असांखां पुछण ज़रूरी अचिजो बाक़ी जेको तव्हांजा कमु करे वोट उनखे ॾियो उहो हक़दार आहे वोटनि जो ॿियो केर बि कोन्हे को भला हाणे घटियूं पकियूं आहिनि पंहिंजे बाबा कुझु बि कोन्हे को जे साईं जे बरसाति वसे ख़ुदा जो कसम आहे त गोॾे एतिरो पाणी घटि में बीहे थो पोइ बीमारी बड़ी में त ॾाढा परेशान बाबा झागे चवां थो कंडा ॿिया माल मता माना झागे असीं पोइ झागे चढ़ूं था रोड ते चढ़ो करे अहिड़ी हालत आहे असां ॿियो बीमारियूं ॻोठ में कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि को बचियल कोन्हे को हींअर बि ईमानदारी त कंहिंखे बुखार कंहिंखे फर्ज़ु कर पेट में सूर आहे कंहिंखे मलेरिया आहे कंहिंखे मुदो साई जा आहे बा- ऐं कारी साई आहे जाम आहिनि साईं असांजे ॻोठ में जाम आहिनि का बि सफ़ाई कान्हे सहूलियत कान्हे न पाणी त वरी कोन्हे न पाणी बि कोन्हे साईं नलकनि जो पीअंदो त को खारो त को मिठो त को कीअं सर बि माना खारो हा खारो आहे सर खारो वाटर सप्लाई कान ॾींदी न कान्हे न को वाट अस्पताल का बि शइ कोन्हे साईं अस्पताल इहो आहे जो बरसाति जे वसे थी त पोइ त उअं ई असां लाइ आज़ार आहे पोइ कंहिं गॾ गाॾे ते या खणी रोड ताईं कुल्हे ते उन खां पोइ का सुवारीअ ते पोइ वञूं था सभु पेरूं मल अंधी मटी खां सुई लॻे थी मरी रहेगा पहिरियों मन ताईं वरी रोड जो जेको अशर आहे हा साईं रोड बि उअं ई तव्हांखे ख़बर आहे त जहिड़ो 2 कलाक में पहुचंदासीं पोइ जे ख़ुदा जे तरफ़ां हूंदा चूणा त मरीज़ बचंदो न त इन रोड ते मरी वेंदो पाण ई कई बीमार रहंदो झाका आहे लोॾा उन में माण्हू मरियो वञे हा पोइ हाणे इन मसइले जो तूं कुझु थोरो मूंखे संजीदा माण्हू थो लॻी इन मसइले जो हल आख़िर कहिड़ो आहे कजे छा सराहण हल असांजो त इहो ई आहे त असांजा जेके उमेदवार आहिनि उहे त हर इलेक्शन भेरी अचनि था असां सां वाइदा करे वञनि था असीं ईअं कोन हर साल जहिड़ो करे माना पाण में मुट में इहो थींदा हूंदा हेल वोट ॾियणा ई कोन हुनखे पर जेॾी महिल हू अचनि था त असांखे वरी बि शर्म थियो वञे असांखे पंहिंजे हिसाब सां शर्म थियो वञे उनखे शर्म कोन्हे त यार हाणे बणा हली आया आहिनि असांखे शर्म थियो वञे असीं अबा वोट ॾींदासीं तव्हांखे बहरहाल हेल असांजी जेका उमेद आहे इंशाअल्लाह अल्लाह ख़ैर करे हींअर जेका उमेद आहे त असीं बिल्कुलु क्लियर जवाबु ॾींदासीं बाबा असां न असांजो न असांखे कमु खपे थो
न असांजो को कमु कयो न असांखां वोट वठो न को असीं ॾियूं था। अदा सदाम खान ख़ुशि चङो भलो दुआऊं अलाह जा आसान सभु कयल हुआ। ॿियो ख़बरचार छा कंदा आहियो? जी मां पढ़ंदो आहियां। पढ़ो था? जी हाँ केतिरे में पढ़ंदो आहियां। पढ़ाई मुकमिल करे हाणे बसि टेक्सटाइल में कमु कंदा आहियूं। टेक्सटाइल जी हाँ नूरियाबाद में। नूरियाबाद जी हाँ फैक्ट्री में कमु फैक्ट्री में कमु कंदा आहियूं। जी हाँ किस ताईं जी पढ़ियो? इंटर कई आहे। हाँ मथे जी हाँ। यूनिवर्सिटी ताईं कोन्हे? न मथे यूनिवर्सिटी। अच्छा हाणे टेक्सटाइल जेका आहे कपिड़े जी आहे जी हाँ इन मां घणो पघार थो मिले? इन मां साईं 11,000 पघार मिले थी। हाँ जी हाँ खाधो पीतो बि? खाधो पीतो उन मां कटंदा कंपनी वारे वो मेस ते माना कमु हुते जेको आहे हुते खाधो पीतो कटंदा उन मां। हाँ 11,000 मां जहिड़ो करे असां 2500-3000 मानी जो बिल अचे थो। हाँ बाक़ी असांखे 15,000 बचंदा। 15,000 जी हाँ शादी बादी कई अथव? जी हाँ शादी थियल आहे। औलादड़ो ॿार? जी हाँ नंढड़ी न्याणी आहे हिकिड़ी। नंढड़ी न्याणी आहे। जी। पढ़ाइण जो इरादो आहे? जी हाँ पढ़ाइण जो इरादो आहे। जी हाँ पंहिंजे बच्चनि खे पढ़ाइबो न्याणियुनि खे पुटनि खे पढ़ाइबो। जी हाँ पढ़ाई लाज़मी आहे। हा हाणे ॻोठ पंहिंजे जा मसइला असांखे ॿुधाए तफ़सील। साईं मसइलो इहो आहे त असांजे ॻोठ में पहिरियां त मेन मसइलो आहे रस्ते जो। असां वटि का फैसिलिटी रस्ते जी न आहे। रस्ते खां पोइ असांजे ॻोठ में जेको आहे सो न्याणियुनि जे लाइ या छोकिरनि जे लाइ स्कूल जी का फैसिलिटी न आहे। असां वटि एॾी त माना स्कूल जी तंगी आहे एॾी परेशानी आहे जो असांजा जेके ॿार आहिनि त असांजे उन ओताक ठहिराई आहे उन में ओताक में हिन खे पढ़ाईंदो आहे। उहे सुबुह साण जीअं अचनि था ओताक में पघर में वीचारा ईअं ई था थियो वञनि। असांखे बिल्कुलु रहम अची वञे त असांजा ॿार हिते अहिड़ी हालत में असांखे पढ़ायूं पिया। असां हर जेको आहे सो MPA MNA खे गुज़ारिश कई आहे त असांखे वधि खां वधि असांखे फैसिलिटी ॾिनी वञे त असांजो रोड रस्तो असांजो जेको आहे स्कूल असांखे ठाराए ॾिनो वञे। असांजे स्कूल में असांजे नंढे ॿारनि ते एॾी परेशानी आहे जो माना बिल्कुलु उनजे पघर में इन में शिम थियो था वञनि ऐं का बि सहूलियत न आहे असांजे स्कूल का सहूलियत न आहे। पीअण जे पाणी जी छा सूरत हाल आहे? पाणी पीअण जो असांजो नलकनि जो पाणी आहे तमामु ख़राबु पाणी आहे। उन मां बीमारियूं इलाही ॻोठ में कारी साई आहे कंहिंखे कहिड़ी बीमारी आहे कंहिंखे कहिड़ी बीमारी आहे इलाही बीमारियूं उन मां उहो पाणी असां वापराईंदा आहियूं। जी हाँ तव्हांखे को भला बेसिक हेल्थ यूनिट या डिस्पेंसरी वग़ैरह ॾिनी अथव? न असां वटि का अहिड़ी डिस्पेंसरी बि कान्हे का। असां वटि न डिस्पेंसरी आहे न का सहूलियत आहे अहिड़ी काई कान्हे का। इलाज वग़ैरह कराइण किथे? इलाज असां हितां खां बसि हिकिड़ो रोड ख़राबु आहे इन रस्ते ते मरीज़ खे इन रोड तां खणी वेंदा आहियूं। असां वेंदा आहियूं पेरूमल जेसीं ताईं पेरूमल रसंदा आहियूं तेसीं ताईं जे हिकिड़ो अलाह जे तरफ़ां चूड़ा हूंदा त मरीज़ बचंदो हुजे न त पोइ असां हुते वेंदा आहियूं पेरूमल। माना अलाह जे हवाले सां निकिरंदा आहियूं बसि उन हिसाब सां। असांखे का बि न को हिते MBBS को डॉक्टर आहे न का सहूलियत आहे अस्पताल जी न छा। पोइ उन हिसाब सां अस्पताल पेरूमल वेंदा आहियूं असां। घटियूं पकियूं आहिनि? घटियूं कचियूं आहिनि। असां का सहूलियत न आहे हुते असांजे ॻोठ में जेके रस्तियूं आहिनि जेके मींहुं वसंदो आहे त उन में गंदे किचिरो उन में जेको असां उन मां पाणी मां निकिरंदा आहियूं घटनि मां रस कंडनि मां इन मां ॿाहिरि निकिरंदा आहियूं। नाज़रीन स्कूल जी बिल्डिंग जा ही मंज़र आहिनि जेके अव्हां ॾिसी रहिया आहियो जेका हंधा हंधा झुरियल आहे ऐं उहा किरी चुकी आहे। उनजो बाउंड्री वाल बि ख़तमु थी चुको आहे। उनजी छितियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि भितियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि ऐं इनखे ज़माना थिया आहिनि ॾहाका थिया आहिनि त इहा बिल्डिंग ख़तमु आहे। पर सरकार हिननि खे नई बिल्डिंग कोन ॾिनी आहे नई इन जी का मरमत करे ॾिनी आहे। पर हितां जा ॻोठाणा बाशऊर आहिनि उन्हनि हिकिड़ी हिमत कई आहे त हुननि पंहिंजी ओताक में हिन स्कूल खे हलाइणु शुरू कयो आहे। उते ॿार पढ़नि था ऐं स्कूल खे बंदि थियणु नाहे ॾिनो जंहिंमां हिन जे बाशऊर हुजण जी वॾी निशानी मिले थी। हितां जा माण्हू पंहिंजे औलाद खे पढ़ाइणु चाहिनि था ऐं उहे चाहिनि था त असांजा ॿार पढ़नि। पर सरकार जंहिं तइलीमी एमरजेंसी लागू कई हुई उन जी एमरजेंसी नाज़रीन हिन बिल्डिंग मां ॾिसी रहिया आहियो जेका भॻी ऐं भुरी पई आहे। हिकु तरफ़ छोकिरनि जी स्कूल जी इहा हालत आहे त ॿिए तरफ़ हिन हेॾी सारी वस्ती में न्याणियुनि जो को बि स्कूल कोन्हे को ऐं हितां जूं न्याणियूं बि अक्सरियत में तइलीम जे हक़ खां महरूम आहिनि। ही वॾी वस्ती आहे जंहिंमें डिस्पेंसरी हुजणु खपे पर हिननि वटि डिस्पेंसरी कोन्हे का। ऐं जॾहिं को माण्हू बीमार थिए थो त हिन खे जीअं त रोड ऐं रस्ता लिंक रोड उहे बि हिननि खे कोन्हनि ऐं ज़मीनूं बि हितां जूं सेक वारियूं आहिनि। तंहिं करे बारिश पवंदी आहे ऐं को माण्हू बीमार थींदो आहे त ही इंतिहाई वॾी तकलीफ़ खे मोह ॾींदा आहिनि ऐं कई दफ़ा रस्तनि में ई मरीज़ मरियो वेंदा आहिनि। हिन
हिन बस्तीअ जो ॿियो जेको अहम मसइलो आहे उहो आहे वाटर सप्लाई, यानी पीअण जो मिठो पाणी। हिननि खे ज़माना थिया आहिनि, वोट बि ॾियनि था ऐं हिते जेके भोतार अचनि था उन्हनि खे अजरकूं बि पाराइनि था, पर अॼु ताईं हिननि खे पीअण जो मिठो पाणी बि न मिली सघियो आहे। हिन बस्तीअ में घटियूं पकियूं न आहिनि, करे ॾिनियूं वयूं, ड्रेनेज जो हिते को वजूद ई न आहे ऐं बिजली गुज़िरियल 1 साल खां बंदि पियल आहे ऐं हीअ बिना बिजलीअ जे हिते पंहिंजो जान हलाइनि था ऐं गर्मियुनि में ॿार बि हिननि जा जेके उताक में ई पढ़ाइनि था उहे बि तमामु घणनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि था। हितां जे झर जो पाणी खारो आहे ऐं हीअ माण्हू किन वटि के हिकु अधु ॿारो ज़मीन जो आहे, न त घणे क़दुरु हारपो मज़दूरी ऐं चुपाए माल ते गुज़र सफ़र ई कनि था। हिते केले जी मज़दूरी तमामु घणी थिए थी, जॾहिं त कुझु नौजवान उहे कराची जे फैक्ट्रियुनि में उते बि मज़दूरी कनि था। जीअं त हीअ पोइते पियल बस्ती आहे ऐं हिते सादगी बि आहे ऐं गुरबत बि आहे, तंहिं करे नाज़रीन बीमारियुनि बि हिन बस्तीअ में पंहिंजा देरा ॼमाए छॾिया आहिनि। कारी साई, TB, मलेरिया, चमड़ी जूं बीमारियूं हिते आम आहिनि ऐं हिननि जो वॾे में वॾो मसइलो स्कूल, लिंक रोड ऐं पीअण जो साफ़ पाणी आहे। हर पोइ बि करी जी आओ हिन दफ़े छा कयो हुई? हिन दफ़े माण्हू ताईं घणा एकड़ हिकिड़ो बसि? जी जी आओ हा, चूंडाई कई अथई या? जी आओ घणो लथो? ॿिनि वारनि में 8 मण लथो आहे। ॿिनि वारनि में 8 मण लथो, अञा बि 2 टे वारा कंदो? जी 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 आओ जी 8 मण माना चङड़ो लथो आहे। जी जी शुक्र आहे। 20-25 मणनि ताईं ईंदो? जी जी आओ जी जी आओ। ॻोठ में कहिड़ा मसइला आहिनि? असांजे ॻोठ में घणा असां वटि मसइला आहिनि, कंहिं शइ जी सहूलियत न आहे, न रस्ती आहे, न रोड आहे, न स्कूल आहे, न को माना हर ॻाल्हि परेशान आहे, हर ॻाल्हि आहे परेशान। जी 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 आओ जी। पाणी जी तमामु सहूलियत कान्हे। पाणी किथां भरियो जो? साईं नलका आहिनि, मिठा कोन्हनि केतिरा, केॾी महिल खारो, केॾी महिल कीअं, केॾी महिल गुज़ारो पिया कयूं। जाम साईं जाम बीमारियूं आहिनि, कारी साई, कैंसर वग़ैरह अहिड़ियूं जाम बीमारियूं आहिनि। जी आओ मलेरिया जी जी आओ जी 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 आओ ख़ारिश जी आओ ख़ारिश वग़ैरह जी 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 आओ। छा पोइ हाणे वोट त कंदा हूंदव न? जी आओ वोट न साईं ईंदा आहिनि 10 सालनि खां पोइ, असां वटि उज़ुर खाई खणी ईंदा आहिनि 10 सालनि खां पोइ। जंहिं महिल वोट हिननि जो इलेक्शन वेझो ईंदी आहे न, उन टाइम ते असां वटि उज़ुर खाई कंदा आहिनि ऐं वोटनि जे बारे में चवंदा आहिनि। असां वरी बि असांखे ख़्यालु अची वञे ॻोठ जे हिसाब सां पाड़े जा आहिनि, ॻोठ जे हिसाब सां असांखे ख़्यालु अची वञे त माना पाड़े जा हली आया आहिनि, असीं हुननि खे अहमियत ॾियूं। हुननि खे त असांजो ख़्यालु कोन पियो हुजे। तव्हां वरी कॾहिं हुन वटि विया आहियो? जी साईं 2-3 चकर असां 2-3 चकर विया आहियूं। असांखे का शइ असां हुननि खे इहो ई चयो त असांखे वोट अव्हांखे ॾियूं था, असांखां तव्हां का सहूलियत कान ॾिनी आहे, असांखे वोट ॾियण मां अव्हांखे फ़ाइदो कहिड़ो? सही जी आओ। छा था चवनि? चवंदा अला मालिका ॾींदासूं बसि। अला मालिका ॾींदासूं, इहो त सालनि खां। जी जी इहो त साईं क़दीम ज़मानो थियो आहे, क़दीम ज़माने ॻोठा ईअं ई चवंदा अचनि, ॾियनि त कुझु कोन्हे। हाणे ॻोठ खे छा खपे? साईं असांखे अहम शइ रस्तो खपे, ॿियो नंबर स्कूल खपे, ॿियो नंबर पीअण जो पाणी खपे, सुई गैस बि कान्हे। जी आहे का नंढड़ी इस्पताल बि खपे लाज़मी। जी हा उहो बि हुजे। घटियूं ॿटियूं कोन्हे, बरसाति वधी गोॾे एतिरो पाणी थो बीहो रहे, उन मां जागे वरी गटर बोतलंदा हूंदा। जी लाइनूं ई कोन्हनि जी, उन सां वरी अलॻि बीमारियूं थींदियूं। जी 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 मतिलबु इहे तव्हांजा मुतालबा। पोइ हाणे इहे उमेदवार या जेके नुमाइंदा आहिनि उहे त कोन था थियनि, छा सोचियो साईं? हींअर इनशाला असां सोचियो आहे इलेक्शन जॾहिं वेझो ईंदी असां इहो ई ॿई ॻोठ मुतमिन थी असांखे उन्हनि खे गुज़ारिश कंदासूं त बाबा असां अव्हांखे वोट कॾहिं बि कोन ॾींदासूं। असीं पंहिंजे मुर्शिद खां पुछी असांजे मुर्शिद खे चवंदासीं असांजे का शइ उमेदवार असांखे का शइ कोन था ॾियनि, हर सहूलियत का बि कान्हे का, असांखे मोकिलियो त असीं पंहिंजे हिसाब सां मुतमिन थी जेको असांजा कम करे उनखे वोट ॾियूं। कहिड़ा हाल थी बाबा? साईं दुआ आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। घणो पढ़ियो ई? साईं मैट्रिक पास कयो। मैट्रिक पास? जी हा। अॻिते कोन पढ़े? बसि साईं कुझु पंहिंजा हालात ख़राबु आहे, कुझु वरी फीसूं वीसूं हुयूं, मसइला गुरबत भई। तव्हां भाइर घणा आहियो? साईं 4 भाइर आहियूं। छा ॿिया पढ़िया आहिनि? न साईं 2 पढ़ियल आहिनि ऐं 2 कोन पढ़िया आहिनि, गुरबत हाल सां। जी बसि मज़ूरी कंदा आहियूं, केलनि में बि हार पोइ कंदा आहियूं। जी हा जी हा।
ॾाढो भलो हर रुपये मां भला का बचत थिए थी या छा? बस साईं ला चढ़ान इहो का हुनजो मींहुं बरसाति अचे थो त को माना करे लख जो थियो था वञूं करे त 5 रुपया बची थो वञनि वरी हिकिड़ो साईं लख टुटनि था त वरी लख बचियो था वञनि त लखनि टुटण में होॾे साइड हलियो था वञनि साईं ॻाल्हि बराबरि पई थी माना ये कणक मां फ़ाइदो दाना बचनि था त फुटनि में मींहुं बचियो थो वञे होॾे हलियो था वञनि जी हा साईं। अच्छा हाणे ॻोठ जा कहिड़ा मसाला आहिनि असांखे उहे कुझु ॿुधायो। साईं ॻोठ जा मेन मसइलो आहे त रस्तो कोन्हे को ऐं वाटर सप्लाई कोन्हे को मेन मसइलो इहो आहे बिल्डिंग कान्हे का साईं बिल्डिंग साईं ॿार स्कूल पढ़ंदा या ज़बून थी पई आहे तमामु काफ़ी साल 25-30 साल खां इहो कोई बिल्डिंग इन ॿार पढ़नि में ख़तरे में पोइ असां मजबूरी तौरनि ते हिननि खे पाण ड्राए पंहिंजे उस्ताद खे शिफ्ट कयो वियो माना ॿार हिते पढ़ायोसीं मजबूरी हिते ॻोठ जा चङा मुड़ुस 50 चकर हली विया जेको हिते माना ॻोठ जा वॾा आहिनि चङा आहिनि 50 चकर हिते ओड़े पारे ॾे वॾेरनि ॾे हली विया 50 चकर हली विया ऐं वॾेरा खेनि चवनि था साईं तव्हांखे हीअ शइ ॾींदासूं ॾट नासरनि में साईं रुलाए छॾनि ऐं ॾियनि का शइ कोन था ऐं को बि रशको शइ साईं वॾा करोड़पति आहिनि विगो गाॾियुनि में घुमनि था पर टके जो नलको आहे उहो बि चवंदा असीं रखूं टके नलको उहो बि साईं असीं रखूं और ॿियो न रखे को औरतुनि जूं भला सिलाई मशीनूं के ॾिनियूं अथनि न साईं का शइ कान मिली आहे का हिकिड़ी न साईं लाइट बि काफ़ी टाइम खां लॻी वियो 2-टे साल हली वियो कटे छॾी हिते जा को चपरूस वेठा आहिनि मथां बसि को 500 ॾींहं त साईं ठिकाना लाइट कटे था वञूं इहो बि साईं मेन मसइलो आहे हिते ॾाढा ई ऐं ज़ुल्म हिते ज़ोर आहे साईं हिते ॾाढा ई ज़ुल्म करण वारा हिते चङा वॾेरा ऐं चङा महसूस माण्हू आहिनि ज़मीदार आहिनि ॿियो केरु ई कोन्हे को छा था कनि पुलिस में किताब ॿुधाइनि साईं कुझु कोन आहे बसि इहो ई मसइलो आहे साईं मेन रस्तो कोन था ॾियनि साईं मेन वाटर सप्लाई आहे बिल्डिंग आहे साईं इहे मसइला हिननि खे माना एमपी आहिनि की हिननि खे न साईं घटी आहे न कोई घटी आहे न को मसइलो असांजो अञा ॼण बिरादरी सोलंगी बिरादरी ओड़े पाड़े जो अञा को मसइलो अॼु ताईं 25-30 साल जा हल न थी सघियो हाणे भला इन मसइले जो हल बि त आख़िर को कढिबो सोचबो मसइलो साईं हल इन जो आहे हितां जे चङरनि कमरनि वटि हल आहे बिल्कुलु हल आहे अॼु बि जे हू चाहिनि त उहो सभु कुझु मिली सघे थो असांखे हिते कलाक जे अंदरि हर शइ ठही मिली सघे थी पर मसइलो आहे त हिते जा कमरा वॾेरा असांजा माठ खे सुता पिया निंडुनि में पर इनशाला वक़्तु साईं ईंदो हीअ बिल्कुलु ई असांजे उतां ते हली ईंदा ऐं उतां असां ॾे हली ईंदा न असीं हुनखे मोट बिल्कुलु ठाहे ठुके ॾींदासूं हिते चङा मुड़ुस केरु हुजनि असां ॿार आहियूं साईं पर हींअर मानी टुकुर खाधो आहे असां हींअर सम्झी सोलो सी ॻाल्हाईंदो हुननि सां त असांखे कुझु बि तव्हां कोन ॾिनो आहे ऐं कहिड़े हिसाब सां ऐं कहिड़े तरीक़े तव्हां असांखां वोट वठणु आया आहियो असांखे कुझु न कुझु खपे तव्हां हितां असांखे कुझु न कुझु टेंडर्स कंहिं शइ जो हिकिड़ी जो पास कराए पोइ तव्हां अगरि सीन ठपो हणंदा कंहिं न कंहिं निशान ते भई हाली फ़िलहालु असां नाम ॿार बि हिकिड़ो न अव्हांजी जॻह वोट ॾियणु न ईंदो भले अचे साईं चङो मुड़ुसु छो न हुजे चङा मुड़ुस सभु को पंहिंजे घर जो पाण आहे न को असांजो चङो मुड़ुसु वॾेरो आहे न को केरु आहे असीं चङे मुड़ुस ॻोठ जा पाण वॾा आहियूं पाण ई आहियूं असां ॿियो न को वॾो आहे न को चङो मुड़ुसु आहे बसि नाज़रीन हुसैन बख्श उजण जी वस्तीअ जा किस्सा ऐं कहाणियूं ऐं दर्द ऐं पीड़ाऊं अव्हां ताईं पहुचियूं हिन जदीद दौर में हिन वस्तीअ खे स्कूल जी जेका बिल्डिंग आहे उहा ख़तमु थी चुकी आहे नई बिल्डिंग नाहे ॾिनी वई ऐं नियाणियुनि जो स्कूल बि हिन वस्तीअ में मौजूदु कोन्हे को नाज़रीन हिन वस्तीअ जे रवासिन खे सलाम आहे जो ही ओताक में पंहिंजनि बच्चनि खे पढ़ाइनि था यानी हू पंहिंजी औलाद खे पढ़ाइणु चाहिनि था शऊर उनखे बाशऊर रखणु चाहिनि था पर सरकार जंहिं इमरजेंसी नाफ़िद कई तइलीम जी उन जी इमरजेंसी जेका अवां बिल्डिंग ॾिठी स्कूल वारी उन मां ई साबित थिए थी त हू तइलीम ॾियण जे सिलसिले में बिल्कुलु बि संजीदा कोन्हनि हिन वस्तीअ में सुई गैस कोन्हे का सांगड़ ज़िले जी हीअ वस्ती आहे सांगड़ जेको कुदरती वसीलनि सां मालामाल आहे उन वस्तीअ जे उन ज़िले जी हिन वस्तीअ में सुई गैस जहिड़ी सहूलियत मौजूदु कोन्हे को ऐं जीअं ॻोठाणनि ॿुधायो त हिन जे ॻोठ में घटियूं पकियूं न आहिनि ड्रेनेज जो को निज़ाम कोन्हे को लिंक रोड हिन जा भॻा ऐं भुरा पिया आहिनि नाज़रीन असां कैमरा जी अखि वसीले हिन वस्तीअ जा किस्सा ऐं
जेके बि मसइला हुआ उहे सरकार ताईं पहुचाया आहिनि। सरकार खे घुरिजे त हिन बस्तीअ जे माण्हुनि जूं जेके दाऊं ऐं आऊं हुयूं उन्हनि खे वरनाए ऐं हिननि खे बुनियादी सहूलियतूं मुहैया करे ॾे। ऐं हिन बस्ती वटां अव्हां खां मोकिलायां थो। ज़िंदगी रही त ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿी बस्ती, कंहिं वाहण, कंहिं वेढ़े, कंहिं पाड़े में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।